बबरलो बाईपास करी सिंध जो तहरीर स्क्वायर है। पंहिंजे हिकु ॾाहे लेखक ऐं नामियारे सहाफ़ी ज़िंदा दिल इंसान अली गुल छछर खां महरूम थी वई आहे। अली गुल छछर महफ़िल जो मोर हो। महफ़िल दौरान संदसि अंदर में हिकु लिकल मासूम इंसान मदोश थी झूमण ते मजबूर थी पवंदो हो। जगमग जलाल आए, जगमग जलाल आए, झिलमिल जमाल आए, नाम के फवारो रोमियत रक्स आए, नाम के फवारो रोमियत रक्स आए, इन दिल कलम। सियारे जी सर्द रातुनि में त हिनखे भिटाईअ जे बेतनि खां वेंदे उस्ताद बुखारी ऐं शेख हयात जहिड़नि महान शाइरनि जो लिखियल सिटूं अहिड़ी तरह ज़हन में तरी ईंदियूं हुयूं जो अदबी महफ़िलुनि तोड़े आम कचहरियुनि में संदसि उचार ऐं अदायगी वेठलनि खे झुमाए छॾींदी हुई। सियारे सीह रात में सियारे सीह रात मन हूंदा ई रात सियारे सीह रात में जा घड़े वसंदे मींहं हलो त पुछो सुणी जा कर ॼाणे नीअं जी के रात जी बिहारिया मन में जू भला सुने जो हेॾो वॾो इश्क हो उन खां पोइ बि माना दरिया उनखे कीअं ॿोड़ियो जी त ॾींहं गुज़ारे डम सी डम हुनजो मुड़सो रातियूं साण मेहार मेहार हुनजो बाबू ॾींहं गुज़ारे डम सी रातियूं साण मेहार ॿई वतई पर त्यां ॿुॾी सोड़ी। सिंध जी सरज़मीन त इल्म अदब जो रोशन सितारो रही आहे। हिन जी मिटीअ महान शख़्सियतुनि खे जनम ॾिनो आहे जेके सिंध लाइ लोचींदा ऐं सोचींदा अॻिते वधंदा रहिया आहिनि। साईं जीएम सैद जे जनम भूमि सन जे कच्छ में सिंधु दरिया जे मौज मस्तिन जो महवर हिकु तारीख़ी ॻोठ वॾा छछर आहे जंहिंजी चिकी मिटीअ मां अली गुल छछर जहिड़ो हिकिड़ो ॾाहो अदीब लेखक ऐं सहाफ़ी पैदा थियो जंहिंजे ज़हन में सिंध जूं अनेक कहाणियुनि जनम वरितो हो। अली गुल छछर पंहिंजे इल्मी अदबी सहाफ़ती पोरे सां गॾु वञी 49 साल जी ॼमार में अबदी आराम थियो। हाणे बकी वञी हुन जूं यादूं रहियूं आहिनि जेके भिटाईअ जे हिन सिटनि सां सिज लथे महिल शाम जो ज़हन में तरी ईंदियूं आहिनि कि सर निसरिया तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। ओ लाला आयल करियां कीअं मुंहिंजो नीअं अली गुल छछर हिकु नफ़ीस ऐं हसास इंसान हो। हुनजो मन पंहिंजे वतन जे माण्हुनि जी ॾुख तकलीफ़ुनि ऐं पीड़ा में पजरंदो हो। संदसि कलम मासूम नियाणी फातिमा फरड़ो सां रहदनीअ ते तड़पी पवंदो हो। हू कारूंजर जी कटाईअ ते ॾमरजी पवंदो। हुनजो मासूम मन प्रिया कुमारीअ जे पुरस्रार अगवा मामरे ऐं माउ जी ममता जे आहुनि ऐं दाहुनि ते पाण बि उदास थी वेंदो। राति जो ओचितो बिजली वञण ते बि हू बैटरीअ ते लॻल नंढड़ो सेवर ॿारे प्रिया कुमारीअ जहिड़नि वाक्यनि खे कलमबंद करे सरकार खे जगाइण जी कोशिश कंदो हो। ॾिसो अली गुल बुनियादी तौर ते हिकिड़ो अहिड़ो सियासी कारकुन हो जंहिं पीड़ियल तबक़नि लाइ पंहिंजे इलाइक़े जे अंदरि तमामु जदोजहद कई ऐं बालकपणे सां जीअं हू शौर सां रोशनास थियो त हुन अदब शाइरी ऐं कहाणी नावल ऐं इन्हनि शयुनि सां हुनजी उनसियत पैदा थी। हुनजी शाइरी खे जेकॾहिं तव्हां पढ़ंदो त हुन शाइरी में बि तव्हांखे क़ौमी जज़्बो ऐं तबक़ाती तहरीकूं ऐं हुन जा ओलड़ा मिलंदा।
अली गुल पंहिंजे शख़्सियत में हमागीर हो। हू हिकिड़े टाइम ते अदीब बि हो, नसर नवीस बि हो, शाइर बि हो, समाजी अॻवान बि हो, सियासी कारकुन बि हो। हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम लाइ उहा कतबांदी। अली गुल छछर जॾहिं लिखंदो हो त ईअं लॻंदो हो त अॼु संदसि कलम सिंध जी दर्द जी कहाणी घड़े रहियो आहे। अली गुल छछर जी लिखणी जी हर सिट पढ़ंदे लिंग काडार जी वञनि था। अली गुल छछर जॾहिं लिखंदो हो त ईअं लॻंदो हो त ॼण हसन दर्स किंजर जी कंधीअ ते वेही झंपीर जी जवानीअ खे ॾिसंदे पंहिंजे कलम ज़रिए शाइरीअ जो रूप ॾेई रहियो आहे। अली गुल छछर जूं लिखणियूं मासूम ऐं मज़लूम माण्हुनि सां थियल ज़ुल्मनि खे निर्वार करे अमर बणिजी वेंदियूं हुयूं ऐं सिंध जे मज़लूम नियाणियुनि सां ज़ुल्म कंदड़ भोतारनि जा चेहरा वाइका करे खेनि इंसाफ़ जे कटेड़े में आणे बीहारींदियूं हुयूं। अली गुल छछर खे सदाईं पाण खां वधीक मारवड़नि जो दर्द खाईंदो हो। हू शाम जे लहंदड़ सिज खे अलविदा न कंदो हो। हू नए सिज खे भलीकार इन करे कंदो हो त खेसि इहा उमेद हूंदी हुई त हू नओं सिज सिंध लाइ के ख़ुशियुनि जूं रोशनियूं खणी ईंदो। पंजी जा जंग जारी साथी दी नेट सो भारी, पंजी जा जंग जारी साथी दी नेट सो भारी, मरी वींदा मिड़ई मारी, मरी वींदा मिड़ई मारी, सची सुरहान में मिलबो, मिठा मेहरान में मिलबो। अली गुल छछर सिंध जे इल्मी अदबी सहाफ़ती दुनिया जो हिकु रोशन नालो। संदसि फ़िक्री ऐं अदबी ज़िंदगी मासूम इंसाननि, फ़न, शाइरी, एहसासनि जी दुनिया ते बदल हुई। सियारे जी सर्द रातुनि में जॾहिं ख़ामोशी छायल हूंदी हुई त भिटाई, अयाज़ ऐं उस्ताद बुखारीअ जा बेत संदसि ज़हन में गूंजंदा हुआ। जिते ही तब बानी बारो चंद जी हुजत हो त पुनो साम खमीणीअ केही, हू जे पाइनि पेर में ते जुतीअ न जेही, विसारे वेही तिन केचन खयाऊं कीअरा, आडतरा छा आहड़ा डूंगर खे ॾाका, कयम आह अजीब खे सिक वञा साका, पए हथी की होत खे कूक वञी कनका, मुंहिंजो वस वाका ॿुधण कम बरोच। अली गुल छछर जो कलम में दर्द, जज़्बो ऐं सदाकत हुई। हू समाज में नाइंसाफ़ी, ज़ुल्म जे हर वाक़े ते लिखंदो। संदसि लिखणियूं पढ़ंदड़नि जी दिलि खे मुसवर करे छॾींदियूं हुयूं। संदसि हर सिट सचाई मासूम एहसासनि जी तर्जमानी कंदी हुई। अली गुल छछर वरनि जलसनि, जुलूसनि तोड़े इल्मी अदबी सरगर्मी में जॾहिं कंपेयरिंग करण लाइ स्टेज ते ईंदो हो त बसि भिटाई ऐं शेख यार जी शाइरीअ जी गूंज हूंदी हुई। हू मुक़ररनि खे ख़िताब करण लाइ स्टेज ते घुराईंदो हो त मुक़रर बसि अली गुल खे ॾिसी मुरकी पवंदा हुआ। अली गुल छछर खे नंढपण खां ई लिखण पढ़ण जो शौक़ु हो। हुनजी सियासत, तरबियत, क़ौम परस्त लॾे STP खां थी हू साईं GM सैद जी कचहरियुनि जो बि ज़िक्र कंदो हो त डॉक्टर कादर मक्सीअ जी सैर अंगेज़ शख़्सियत जो बि क़ाइल हो। अली गुल छछर जे मन अंदरि सिंध जे शाइरनि जी अनेक तख़लीक़ी शाइरी समायल हूंदी हुई ऐं हू भिटाईअ जी शाइरीअ जो तो वॾो पारखू हो। सुर ससुई, राणो ऐं मारीअ खां वेंदे सुर सामूंडीअ ताईं हर सुर खे ही दिल ऐं जान सां पढ़ंदो हो ऐं समूरा दोस्त ऐं आम माण्हू हिन जी शाइरी पढ़ण जे अंदाज़ खां मुतासिर हुआ। सभई कंद धोणे, ताड़ियूं वॼाए वाह वाह करे अलीअ खे दात ॾींदा हुआ। अली गुल छछर ॻोठाणी कचहरियुनि जो मोर हो। जीअं मच भरंदो हो, महफ़िल सजंदी हुई, अली गुल छछर जी शाइरीअ जा आवाज़ गूंजंदा हुआ। 11 अक्टूबर साल
25 जी इहा अभागी राति भला कंहिंखां विसरी सघे थी, जॾहिं अलीगुल छछर हैदराबाद मां पंहिंजे दोस्तनि सां कचहरियूं करे घर ॾांहुं वापसि वरी रहियो त राणी बाग भरिसां हिकु तेज़ रफ़्तार गाॾी खेसि टकरणी संदसि ज़िंदगीअ जो ॾीओ बुझाए छॾियो। अलीगुल छछर जो ओच ते विछोड़े ते संदसि ख़ानदान ॾुखारो आहे, पर इल्मी अदबी साफ़ती लॾे में ॾुख जी लहर छायल आहे। हू आख़िरी कचहरीअ में मोकिलाणीअ वक़्तु सुर ससुईअ मां पुनूअ खे भाउरनि पारां ज़ोरीअ केच मकरान खणी वञण वारियूं भिटाईअ जूं सिटूं ॿुधाए पाण बि उथी हलियो वियो। पुनू मुंहिंजो पाण न वियो, जतन ज़ोरीअ नियो, वाका कंदो वेड़ तां हू रत रोअंदो वियो, जंहिं मुंहिंजो पुनू नियो आऊं ठन घोरीअ सुनीअ तां। कैमरा टीम सां गॾु दड़ी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल हैदराबाद।